अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE आर्ट एंड इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई जी ख़िदमत में हाज़िर है। उम्मीद है तव्हां ठीक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं जोश जज़्बे सां पंहिंजे इंटरव्यू जे मरहले में इंटरव्यू जी तैयारी कंदा हूंदो। अॼु असां थोरो ग्रामर जे कॉन्सेप्ट खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त इन ॻाल्हि खे सम्झूं त ग्रामर जा कहिड़ा कहिड़ा कॉन्सेप्ट इम्कानी तौर ते पुछा करे सघजनि था तव्हां खां। मिसाल जे तौर ते तव्हांखे चवनि त बाबा इहो तव्हां ॿुधायो त मूं ख़त लिखियो हूंदो। हिकिड़ो जुमिलो आहे, मूं ख़त लिखियो हूंदो, इहो कहिड़ो ज़मान आहे? तव्हां चवंदो साईं इहो ज़मान माज़ी मुतशकी आहे। अच्छा, भला बाबा ज़मान हाल मुतशकी जेको जुमिलो तव्हां असांखे ठाहे ॾेखारियो। तव्हां चवंदो साईं हू ख़त लिखंदो हूंदो। अच्छा बाबा इहो ज़मान हाल मुतशकी आहे। जी साईं इहो ज़मान हाल मुतशकी आहे। भला तव्हांखे असां हिकिड़ो जुमिलो था ॿुधायूं, तव्हां ॿुधायो त उन में ज़मीर मुश्तरक कहिड़ो आहे। ठीकु आहे, मां पाण तव्हां वटि ईंदुसि। हाणे इन जुमिले मां तव्हां असांखे ॿुधायो त ज़मीर मुश्तरक हिन में कहिड़ो आहे। तव्हां चवंदो साईं पाण। तव्हां खां वरी तव्हांखां पुछनि था बाबा इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे त ज़मीर गाइब छा आहे, असांखे मिसालनि सां सम्झायो। तव्हां चवंदो साईं उहो लफ़्ज़ जेको कंहिं ज़मीर जे बदिरां कमु अचे, पर उहो उन ज़मीर जे बदिरां कमु अचे जेको उन वक़्तु महफ़िल में मौजूदु न हुजे, यानी गाइब हुजे। यानी हुन मूंखे चयो, हुन मूंखे चयो, यानी हुन माना कंहिं माण्हूअ जंहिं माण्हूअ जेको माण्हू हिन वक़्तु महफ़िल में मौजूदु आहे, मां उनजी ॻाल्हि थो कयां। जेकॾहिं मां चवां थो हिन मूंखे चयो त हिन यानी मां उन माण्हूअ जी ॻाल्हि थो कयां जेको हिन वक़्तु महफ़िल में मौजूदु आहे, ऐं इहो आहे ज़मीर इशारो करे हिन। ठीकु आहे। अच्छा, उन जॾहिं चऊं था उन मूंखे चयो यानी गाइब माण्हू, उहो माण्हू जेको हिन वक़्तु महफ़िल में मौजूदु न आहे उनखे असां गाइब था चऊं, यानी ज़मीर गाइब। उन लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु था कयूं त यानी ज़मीर गाइब जी ॻाल्हि था कयूं। हिन लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु था कयूं त यानी असां ज़मीर हाज़िर जी ॻाल्हि था कयूं जेको असां वटि मौजूदु आहे, ज़मीर हाज़िर करी। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवनि था त भला ॿुधायो त सिंधी ग्रामर जे हवाले सां वॾो सिंधी व्याकरण किताबु कंहिं लिखियो। तव्हां चवंदो साईं काके भेरूमल साहिब जो किताबु आहे। वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो त काके भेरूमल साहिब ॿियो कहिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंमें हुन लतीफ़ साईंअ जे सैर सपाटे जो ज़िक्र कयो आहे। भेरूमल साहिब जे किताब जो ज़िक्र ॿुधायो, उहो किताबु जंहिंमें हुन लतीफ़ साईंअ जे सैर सपाटे जो ज़िक्र कयो आहे। तव्हां चवंदो साईं उहो आहे लतीफ़ी सैर, हीअ किताबु आहे काके भेरूमल जो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा काके भेरूमल लोक अदब जे हवाले सां कुझु किताब लिखिया आहिनि। तव्हां चवंदो साईं बिल्कुलु हुन गुलकंद जे नाले सां किताबु लिखियो आहे, ॿ भाङा, उहो लोक अदब जो किताबु आहे। पहाकनि जी जेका पीड़ आहे उहो काके भेरूमल जो किताबु आहे लोक अदब जे हवाले सां। तव्हांखे चवंदा बाबा हुन पहाकनि जी पीड़ में हुन छा ॾिनो आहे। तव्हां चवंदो साईं काके भेरूमल जो जेको किताबु आहे पहाकनि जी पीड़, उन किताब में हुन बुनियादी तौर ते सिंध में मुरविज जेके पहाका आहिनि उहे खयां आहिनि, ऐं उन्हनि जो असुलु जेको आहे किथां इहे पहाका निकिता उन्हनि जो हुन ज़िक्र कयो आहे। वरी तव्हांखे चवंदा भला पहाके ऐं चवणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तव्हां चवंदो साईं पहाके ऐं चवणी में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त पहाको पंहिंजी जेका आख़िरी माना आहे उन खां हटी करे हिकिड़ी ॿी माना ॾींदो आहे, ऐं चवणी जेका आहे पंहिंजी आख़िरी माना में इस्तेमालु थींदी आहे। जीअं मिसाल जे तौर ते पहाको आहे 2 त 12, त यानी इन इहो पहाको आहे, इनखे ज़रूरत पवे थी त उहो पंहिंजी ॿी माना ॾिए थो, यानी 2 त 12 मां मुराद आहे ॿधीअ में ताक़त आहे, पर हाणे उनखे एक्सप्लेन करण जी ज़रूरत पवे थी। अहिड़े तरीक़े सां इनखे असां चऊं था इहो पहाको आहे। पर जेकॾहिं असां सिधो सोचूं त इतिहाद में बरकत आहे या ॿधीअ में ताक़त आहे, त इहे ॿई जेके ॻाल्हियूं असां कयूं सही इहो चवणी आहे। अच्छा, भला तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त हिकिड़ी चवणी मशहूरु आहे, पहाको मशहूरु आहे सिंधी में, त जीअं ॿुर्ड़ो करे ॿारनि सां ॿुधाईंदो त ईअं छो चवंदा आहिनि। जी सर, इहो इन जे करे चवंदा आहिनि जो चवनि था त कंहिं ज़माने में ॻोठाणा खे लाबारे ते वञिणो हुयो, ऐं रने मर्दे यानी औरतूं ऐं मर्द लाबारो गॾिजी कंदा हुआ, ऐं उन्हनि खे लाबारे ते वञिणो हो, ऐं पोयां ॿार उन्हनि खे इलाही आहे। सो हुननि सोचियो त इहो ॿारनि जी ज़िमेदारी कंहिं अहिड़े माण्हूअ जे हवाले कयो जेको हुते घरु वेठो आहे, वांदो आहे। सो चवंदा हिकिड़ो ॿुढ़ो उहो घर में वांदो वेठो, हुनखे चई वियो आहे त चाचा हाणे ॿार असांजा संभाल, असां वञूं था लाबारे ते, मोटी ईंदासीं तोखां वठंदासीं। सो ॿुढ़े छा कयो जो ॿारनि सां कुझु वक़्तु त ठीकु रहियो, पर पोइ वरी जॾहिं ॿारनि शोर शराबो शुरू कयो, गोड़ घमसान शुरू कयो, ऐं पोइ ख़बर आहे तव्हांखे त ॿार कीअं गोड़ कंदा आहिनि। सो न कंहिं हम न तम हिकु ॿार खे खणी बुंदीअ में विझंदो वियो,
अन जी गुंदी जेका आहे तव्हांखे ख़बर आहे गुंदीअ में विझंदो वियो ऐं आख़िर में वरी सभिनी ॿारनि खे गुंदीअ में विझी ढकु ॾेई कावड़ जी उथियो घरां ऐं निकितो वियो बनीअ ते ऐं हमरान खे चई वाह हाणे ॿार तव्हांजा मां गुंदीअ में विझी आयो आहियां इहे मूंखां कोन था संभालिया अथनि वञी तव्हां पाण संभालियो ऐं पंहिंजा ॿार पाण वञी संभालियो सो हमरान लावारे खे अध में छॾियो ऐं विया घर गुंदीअ ते लाथऊं ॾिसूं त ॿार वीचारा पूरा लॻा पिया सो ईअं अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि कंदा आहिनि त जीअं ॿुरड़ो करे ॿारनि सां सो ईअं ही बि पहाको हिकिड़ो सिंध में पंहिंजी हिकिड़ी माना सां मक़बूल आहे वरी तव्हांखे चवंदा बाबा हिकिड़ो ॿियो पहाके तौरु इस्तेमालु थींदो आहे गुफ़्तो त यक न शुद्ध ॿुधायो हुनजी माना छा आहे तव्हां चयो साईं जॾहिं बि कंहिं माण्हू ते हिकिड़ी मुसीबत हूंदी आहे वरी उहा अञा टरंदी कान्हे त वरी ॿी मुसीबत ईंदी आहे तॾहिं हिकिड़े मसइले में माण्हू फासंदो आहे वरी उन्हनि मां अञा निकिरंदो ई न आहे त वरी ॿियो मसइलो उनजे कंध में पवंदो आहे त अहिड़ी सिचुएशन में उमूमन असां हिन क़िस्म जो गुफ़्तो कंदा आहियूं इहा ॻाल्हि कंदा आहियूं त यक न शुद्ध माना हिकु अॻु ई हो मथां वरी ॿियो बि ठकाव अची पियो सो इन क़िस्म जी इहा ॻाल्हि आहे सो उमेदु आहे त ग्रामर जे थोड़नि सवालनि सां ऐं कुझु लोक अदब जे कुझु सवालनि सां अव्हांजे ॼाण में कुझु इज़ाफ़ो थियो हूंदो यकीनन इल्मु हिकु समुंड आहे ऐं समुंड मां हिकिड़ी कतरा गॾु करे मां तव्हांजे लाइ खणी थो अचां पियो सो उमेदु आहे त ही जेको प्रोग्राम आहे इहो बि तव्हांजे कमु आयो हूंदो ऐं हिन मां बि तव्हांखे उत्साह मिलियो हूंदो ऐं का ॼाण मिली हूंदी सो मोकिलण न आहे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं जेॾां पेर तेॾां ख़ैर।